अल्लाह जो कसम खणी तो चवां, मां चङनि भरनि भोतारनि जे बंगलनि में ॾिठो अथमि त माण्हुनि जा पुट कुतनि जे पुटनि जी ख़िदमत कंदा आहिनि। वो कुता पालींदा आहिनि, शिकार कंदा आहिनि, रिछ कुते जी बछ कराईंदा आहिनि, पोइ उन्हनि जा नौकर उहे कुतनि जी ख़िदमत कंदा आहिनि। माना माण्हुनि जा पुट कुतनि जे पुटनि जी ख़िदमत कंदा आहिनि। कूड़ थो ॻाल्हायां मां? असां सभिनी वॾेरनि खुतारनि सरदारनि खाननि नवाबनि जा मुखालिफ़ न आहियूं। या भी ग़लतफ़हमी दूर थियणु खपे। जेकॾहिं को वॾेरो, को भोतार, को सरदार, को खान, को नवाब चङो माण्हू आहे, भलो माण्हू आहे, नेक निमाज़ी आहे, ग़रीबनि सां चङो थो हले, मिस्कीननि सां चङो थो हले, हारनि सां चङो थो हले, मज़दूरनि सां चङो थो हले, इन जे लाइ दुआ था कयूं त अल्लाह अञा वधाएसि। सिधी ॻाल्हि आहे। जेकॾहिं असां सरदारनि खाननि भोतारनि नवाबनि जी मुखालफ़त था कयूं त उन्हनि जी जिन खां ग़रीबनि जो अंग बि बचल न आहे ऐं ग़रीबनि जो ॾंग बि बचल न आहे, अहिड़नि ज़ालिमनि सां क़यामत जो सुबुह ताईं जंग जारी रहंदी। नारे तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान, नारे तकबीर। अरे बाबा डिजो न, जेतिरो डिजंदव तेतिरा मोचड़ा सबील खाईंदव। मुड़स माण्हू थियो, ओ अटल आदमी दिल शिकस्तो न थी, ओ अटल आदमी दिल शिकस्तो न थी, लट फेरे त ॾिस नांग नोड़ी थी, कंठ पकड़े त ॾिस शींह बकरी थी, हथ ॿारे त ॾिस बाहि पाणी थी। मोमिन हिकिड़े अल्लाह खां डरजंदो, ॿिए खां न डरजंदो। मुज़हिद जो दरपा रेज़ी ज़र्श, जो शमशीर हिंदी नीही बरसश, उम्मीदों हिरासत नवाशत से कस, हमीर अस्त फुरजाद तौहीद बस। इन्हनि ज़ालिमनि खे ॿुधाए छॾियो, दीन जे दुश्मननि खे ॿुधाए छॾियो, मस्जिद मदरसे में दीनी मरकज़नि जे मुखालिफ़नि खे ॿुधाए छॾियो त असां बेग़ैरत पंजी औलाद न आहियूं, ग़ैरतमंद पंजी औलाद हूं। असांजे आलिम असांखे बेग़ैरती जी ठंड प्यारी कोन्हे, जी त सघनि था पर इस्लाम जे दुश्मननि जे साम्हूं झुकी नथा सघनि। नारे तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम, 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 ताफ़ीज़ दीनी मदारिस व मसाजिद, नारे तकबीर। वरियूं बदमाशूं थियूं हलनि मदरसनि जे ख़िलाफ़ त मदरसा बंदि थियनि, वॾियूं वॾियूं पार्टियूं, वॾा वॾा लीडर नवां नवां नारा खणी गॾ साॻा आथर था मटाइनि। हलो असांजा माण्हू ताड़ियुनि ते कटदा लॻी पियो। अरे साॻिया अथव, साॻिया खोता साॻा आथर मटिजी विया त वरी नारा चरिया हो सफ़ा ख़ुदा जो कसम। हिकिड़े हमरा जो खोतो हो चंड्रो, गॾो निभाउ हले सी कोन पियो, ॾाढो तंग थियो, वियो पीड़ी ते विकिणांसि भला। दलाल चुसि हिनखे ईअं त अघु कोन थींदो, हिनखे खणी वञी हिन को वंजार संजार मेकअप शेकअप कराएसि का, वरी झुल बुल पाराएसि, तिलक बिलक कढेसि, गुल बुल ठाहेसि, न को सेंट जी शीशी बि हारेसि त को अघु त करे। ईअं त हाणे अघु कोन थींदो। ठीकु आहे, वापसि खणी ॾाढी उनजी ख़िदमत कई, खरखुरो बरखुरो हणी सुबुह जो तयारु करे, ॾाढी झुल बुल फर्स्ट क्लास गुल हे हो हार बार पाराईंसि, असली मन करे छॾियईंसि, खणी आयुसि पीड़ीअ ते। दलाल खे A1 कि हाणे बि त मां हुक ॾियां। हाणे दलाल होके में शुरू थियो, बाबा हे ॿुधो, हे ख़ैरपुर जे मीरनि जे ख़ानदान जो खोतो आहे, इलाइक़े में 60 मील सफ़र कंदो आहे, कुझु ॾियोसि त शुक्र कंदो, न ॾियोसि त सबुर कंदो। अहिड़ो खोतो वरी तर में न हूंदो, क़िस्मती खोतो हिते आयो। अचे जो खोते जी तारीफ़ की त मालिक जो मथो ख़राब थी वियो। और खोते जो मालिक चयो दलाल खे, अहिड़ो आहे त न विकिणा। साॻिया खोता नवनि नवनि नारनि ते वरी अचनि था। हर रंगे के खाही जाम में पोश, ओ मिस्टर, बहर रंगे के खाही जाम में पोश, मन अंदाज़े कदतरा में शुनासम।
सही कासमी साहब चवंदो रहमतुल्लाह अलैह, बाबा ग़रीबनि खे खसी छो था कयो, छड़ा दिमाग़ ख़राब था हे जेतिरा ॿार ॼणींदा तेतिरो मुल्क जो फ़ाइदो थींदो। बाबा कोडर ग़रीब हणे थो न, रोंबो केरु कंदो आहे? ॻाल्हि आहे लाबारो केरु कंदो आहे? रोड ते पत्थर केरु कुटींदो आहे? जरा ॻाल्हायो ॾाढिया, ग़रीब कंदो आहे, सॼो कमु ग़रीब थो करे, महिनत ग़रीब थो करे। हे अरबपति खरबपति किथे था कनि, हराम खोर, सॼो कमु ग़रीब था कनि। साईं कासमी चवंदो अड़े हिननि खे छो था खसी कयो, हिननि जो ख़र्च बि कोन्हे, हे कमाइनि था, मुल्क हिननि जे कमाई ते मुल्क हले थो, ग़रीबनि जे कमाईअ ते हिननि जो ख़र्च बि कोन्हे। हे नाश्ते ते 10 रुपया ख़र्च आहे हिननि जो, बस मांझांदे ते 20 रुपया, रात जी मानी ते 25 रुपया। ग़रीब खे बोर्ड न मिलंदो, खटाण जे फार सां मानी खाई वेंदो, खटाण जी फार बि हथ न आयसि, लस्सी चुके सां मानी खाई वेंदो, लस्सी चुको बि ग़रीब खे न मिलियो, बसर खे मुक हणी हुनखे टोड़े बसर सां मानी खाई वेंदो। कूड़ थो ॻाल्हाए, हिन ग़रीब जो ख़र्च कहिड़ो आहे? हे त मुल्क खे कमाए थो ॾे। साईं कासमी चवंदो अड़े उन्हनि ज़ालिमनि खे खसी कयो जिन जे नाश्ते ते 10 लख रुपया ख़र्च, जिन जे मंझांदे ते 20 लख रुपया ख़र्च, जिन जे रात जे मानी ते 30 लख रुपया ख़र्च। साईं कासमी साहब रहमतुल्लाह अलैह चवंदो हो हिन ग़रीब जो इलाज आहे तव्हांजे ख़्याल जे मुताबिक़ जेकॾहिं फैमिली प्लानिंग वारी गोरी त हुन गोर पट जो इलाज आहे किलाशनकोफ जी गोली। काफ़र मुसलमाननि जे कॾहिं छो पइजी विया आहिनि? जो मुसलमान तेज़ीअ सां वधे थो। बाक़ी हदीस याद आई मदीने जे साईं जी, ला यबका अला ज़हरिल अर्ज़ बैतु हजरिन वला मदरिन इल्ला अदखलहु अल्लाहुल इस्लाम बिइज़्ज़ि अज़ीज़िन औ बिज़िल्ल ज़लीलिन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जे साईं फरमायो हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं ज़रूर ईंदो, हुजूर फरमायो जो दुनिया जे हर कच्चे पक्के घर में इस्लाम दाखिल थी। हुजूर फरमायो या माण्हू इज्जत सां इस्लाम खे क़बूल कंदा या ज़लील थी इस्लाम खे क़बूल कंदा, पर दुनिया में हिकु दफ़ो इस्लाम जो ग़लबो थियणो। असां दुआ था कयूं त अल्लाह उहो ॾींहुं असांखे ॾेखारे। ॾाढियां त चओ इंशाअल्लाह बुलंद आवाज़ सां। सूरतूं पढ़ियूं, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। रब तो फरमाए मुंहिंजा महबूब तूं हीअं चओ त मां सुबुह जे परवरदिगार जे पनाह में थो अचां जेको रात जी ऊंदाहीअ खे ख़त्म करे रात जे पेट मां सुबुह के छिके थो कढे। मां उन अल्लाह जे पनाह में थो अचां जेके शयूं अल्लाह पैदा कयूं आहिनि, मां उन्हनि सभिनी शयुनि जे शर खां अल्लाह जे पनाह में थो अचां। हर शइ में ख़ैर बि आहे शर बि आहे। ॻाल्हि सम्झो था न? औलाद जेकॾहिं नेकोकार आहे, फर्मा बरदार आहे, दीनदार आहे त घर ई जन्नत आहे। हाँ साईं खैर ही खैरा, पर अल्लाह न करे जेकॾहिं कंहिंजी औलाद निभागी थी पए, बदकिरदार थी पए, शैतानी धंधनि जे कॾ हली वञे त ॼणो घर खे जहन्नम बणाए छॾियो। इहो शर आहे, इहो खैर न आहे। हर कम में खैर भी आ, हर कम में शर भी आ। तू दुनिया थो कमाए पर हलाल ज़रियन सां थो कमाए, पंहिंजी मेहनत मजदूरी थो करे, कंहिंजी मिल्कियत ते तो कब्ज़ो कोन कयो आहे, कंहिंजी तू चोरी कोन कई आहे, कंहिंजो तू धाड़ो कोन हयो आहे, पंहिंजी मेहनत कई थी, मजदूरी कई थी, हलाल रोज़ी कमाई थई ऐं उनखे कमाई भी जायज़ ज़रियन सां, वरी ख़र्च भी पंहिंजनि बच्चनि ते थो करे, पंहिंजे ॿारनि ते थो करे, वरी मस्जिद ते ख़र्च थो करे, मदरसे ते ख़र्च थो करे, वरी ग़रीबनि ते, मिस्कीननि ते, यतीमनि ते, बेवा औरतुनि ते ख़र्च थो करे। इहा तुंहिंजी मिल्कियत खैर ई खैर आहे, इहा तुंहिंजी मिल्कियत खैर ई खैर आहे। पर जेकॾहिं हराम ज़रियनि खां थो कमाए ऐं वरी ग़लत कमनि ते थो ख़र्च करे, कुतनि जी वेड़ ते, सूरनि जी वेड़ ते, छची बच ते, कुकड़नि जी मेल ते, गधनि जी गोए ते, ज़िनाकारीअ ते, शराब खोरीअ ते, व्याज जे कमनि ते, तूं ग़लत कमनि ते या दुनिया ख़र्च थो करे त इहा साॻी दुनिया शर ई शर आहे। इन जे करे रब थो फरमाए मुंहिंजा महबूब हीअं चवंदो कर